नाज़रीन, ड्रिब मेहर शाह लगे टंडो नज़र अली वासी नौजवान हबीबुल्ला जोगी गुज़िरियल 1.5 साल खां रोड हादसे में ज़ख्मी थियण खां पोइ बिस्तरे ते लाचारी बेवस पिणल आहे। संदसि ख़ानदान फ़क़कशी जो शिकार आहे, पर हिन महल ताईं संदन का वाहर ई नाहे कई वई। रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल गफ़ार चांडियो। ड्रिब मेहर शाह भरिसां टंडो नज़र अली जे ॻोठ गौसबग जोगी में मौजूद आहियूं, जिते नौजवान बेयारो मददगार बिस्तरे ते पियल आहे। ही 1.5 साल अॻु में रोड हादसे में एक्सीडेंट थियो हुयो। जोगी बिरादरी सां तालुक़ पियो रखे, जेको तमामु ग़रीब आहिनि। ही वीचारा गुज़र सफ़र बचड़ा इन्हनि जा जेको आहे सैर सफ़र करे गुज़र सफ़र कंदा आहिनि। झूपड़ियुनि में वेठा आहिनि, व्याज ते पैसा वठी इलाज पिया कराइनि। असांजी मदद कयो, असां बि ग़रीब मिस्किन सां ॾाढो ख़र्च कयो आहे। असां ग़रीब मिस्किन जेको आहे स्वाला लॻा असांजी मदद कयो, ख़ुदा लॻा असां बि काफ़ी ख़र्च कयो आहे। मुसलमान जेके भाई ग़रीब जो बि ख़र्च कयो, असांजी मदद ख़ुदा लॻा कयो। अल्लाह तुझे बचन में लख कंदो, मुझे बच्चे की जिंदगी बचाईंदे। अल्लाह तुझे बचन सो मदद कंदो। मुझो 1.5 साल जेको हिकु खत ते पियो आहे, मोने वो ताकत नहीं मां पंहिंजे बच्चे जो इलाज कराए सघो। तव्हां राजन भागन के जेको सरी सघे मूंसां मदद कयो, मुझे बच्चे जो इलाज करायो। भिक्षा मेले का मुर्चा से बस हादसे में कटी थी प्यासे का धक लगान असांखे मेहरबानी करे असांजी इहा इंतज़ा आहे त असांजी मदद खपे। असां जेको पंहिंजो ग़रीब ताईं हालत करो त इलाज करायो आहे। हाणे हिकु जाइ ते पिया आहियूं, तव्हांजी बि अलाह ताला मदद कंदो। असां ग़रीबनि जी बि मदद कयो। असांजी इहा इंतज़ा आहे त असांखे मदद खपे। कैमरामैन इमाम ॾिनो हुजण सां गॾु अब्दुल गफ़ार चांडियो, मेहरान टीवी न्यूज़ ड्रिब मेहर।